शाहमीर ऐं बहावल ख़ान जो जीअण मुहाल, वज़ीर खे मारण लाइ सजावल ख़ान जी चाल। मूसा नवाब ख़ान जी हवेली में दाख़िल। मोअज़्ज़िज़ नाज़रीन गिरामी, अस्सलामु अलैकुम। ड्रामा सोप सीरियल तकरार जी सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां नवां दोस्त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो जो तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तो, हलूं था पंहिंजी मेन टॉपिक ते। मूसा नवाब ख़ान जी हवेली में दाख़िल, भेण खे आज़ाद ऐं पंहिंजे बेगुनाही जी कोशिश में। मूसा हिकु ज़ालिम वॾेरे जे हथ फासी पियो। सजावल ख़ान हाकिम ज़ादी ऐं वज़ीर जी तकर खां तंग थी वज़ीर खे रस्ते तां हटाइण जो मंसूबो ठाहे वरितो। बहावल ख़ान ऐं शामीर लाइ परेशानियुनि में इज़ाफ़ो थींदो। दोस्तो, अॼु जे लाइ एतिरो ई। जेकॾहिं तव्हांखे असांजी हीअ वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। अल्लाह वाही।